अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ इन फोकस में अवां जो मेज़बान इम्तियाज़ कीरियो। नाज़रीन, प्रोग्राम न्यूज़ इन फोकस में हर भेरे असां कंहिं न कंहिं इश्यूज़ ते पंहिंजो प्रोग्राम कंदा आहियूं। हिन भेरे जेको असां पंहिंजो प्रोग्राम करे रहिया आहियूं, शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में लखनि करोड़नि जी तइदाद में जेकी माकड़ जो जेकी वबा हली रही आहे, काफ़ी सारा आबादगार हारी परेशान हाल आहिनि। हिकु त लॉकडाउन वारी सूरत हाल, उन खां पोइ वरी जेको माकड़ जो जेकी वबा आई आहे उन में जेके फसल तबाह थी रहिया आहिनि, उन हवाले सां जेके आबादगार आहिनि हारी आहिनि उन्हनि जा हथ मथे ते अची विया आहिनि। इन हवाले सां असां पंहिंजो प्रोग्राम करे रहिया आहियूं। हिन वक़्तु असां सां गॾु ज़रई माहिर सिकंदर भट्टी साहब, इन खां अलावा आबादगार लतीफ़ ख़ासकली साहब उहे मौजूदु आहिनि। साईं जिन खां वीचार वठंदासीं, असांजी नाज़रीन खे ॿुधाइनि त हीअ जेकी माकड़ अची आई आहे लखनि करोड़नि जी तइदाद में, त छा ज़िले इंतिज़ामिया डिवीज़न शहीद बेनज़ीर इंतिज़ामिया के उपा वरिता आहिनि? सभ खां पहिरीं त हिन शइ खे वाज़े थी वियो आहे त इंतिज़ामिया तरफ़ां जेको तहरुक वठणु घुरिजे हा या जेतिरो हिनखे सीरियस वठणु घुरिजे हा एतिरो सीरियस न आहे वरितो, जंहिंजे करे आबादगारनि खे तमामु वॾो धचको रसियो आहे, वॾो नुक़सानु रसियो आहे, जंहिंमें आबादगारनि जो ख़ासि बम्पर जेको फ़सुलु आहे वणनि जो उहो सख़्तु मुतासिर थियो आहे। उन खां अलाए ॿियो गाह वग़ैरह जेको मालवंद माण्हुनि लाइ ज़रूरी आहे उहो बि मुतासिर थियो आहे। उन खां अलावा सब्ज़ियुनि जो जेको सब्ज़ियूं आहिनि वग़ैरह काश्तियल उन्हनि खे वॾो धकु लॻो आहे। ऐं उन खां अलावा लॉकडाउन खां जेको आहे सो लॉकडाउन जे करे मुआशी तौर ते माना ज़मींदार तबिके या आबादगार तबिको या आबादगार सां जेके रिलेटिव हारी तबिको आहिनि उन्हनि खे वॾो पहिरियां मुआशी तौरु धकु लॻो आहे, धचको रसियो आहे, जंहिंजो नुक़सान जो अञा उनजो अज़ालो बि न थी सघियो। त वरी कुदरती आफ़त माकड़ असांजे नवाबशाह ज़िले में जेका लथी उन बि वॾो नुक़सानु कयो आहे। असां ज़िले इंतिज़ामिया खां असांखे तवको बि रखणु घुरिजे ऐं उनजी जेका इंतिज़ामिया आहे उहो जेको थियणु घुरिजे, जेको माना बचाव थिए हा या आबादगारनि खे या नुक़सान खां बचाइनि हा, उहो ई वक़्तु सिर न करे सघिया आहिनि, जंहिंजे करे आबादगारनि ऐं जेको सो हारियुनि खे जेको सो इनिशियल स्टेज जेको शुरूआती स्टेज ते जो वणनि जी बम्पर फसल वणनि जी माना पोखाई जो टाइम हो ऐं वण तक़रीबन 15-20 ॾींहं जेतिरी पोखाई थी वई ऐं वण ख़ासा चङा भला किन जॻहियुनि ते त आगाट जे करे वॾा बि थी विया, लेकिन ॿिया बहितरीनु थिया हा, ॼम हुननि जी तमामु बहितरीनु थी। जंहिंजे इहो ॿुधायो तव्हां आबादगार आहियो त जेको वणनि सां गॾु ॿिया कहिड़ा कहिड़ा फसल जेके उन में मुतासिर थिया आहिनि, ऐं हीअ जेकी माकड़ आई आहे त पहिरियां त माकड़ आई पहिरें दौर में या कई साल पहिरियां त इन जी जेकी स्प्रे हूंदी त उहे हुकूमत पारां जेको आहे सो उनजे लाइ जेके उपा वरिता वेंदा जहाज़नि मां उन्हनि जी स्प्रे थींदी हुई, त अहिड़े हवाले सां को ज़िले इंतिज़ामिया को तहरीक वरितो आहे? ॾिसो, ज़िले इंतिज़ामिया वाक़ई पहिरियां जेको टाइम हो कुझु ॾह साल खनि अॻु में जेको आहे सो अहिड़ी माकड़ वग़ैरह जेका अहिड़ी शइ थींदी हुई त पोइ स्प्रे बाक़ाइदे थींदो हो, जंहिंमां जेको आहे सो नुक़सानु तमामु घटि थींदो हो ऐं घटि में घटि 70 खां 80% आबादगारनि जो फ़सुलु बची वेंदो हो। लेकिन हिन दफ़े अहिड़ी का बि सूरत हाल न आहे ऐं हीअ तक़रीबन नवाबशाह में मुंहिंजे अंदाज़े सां थी ॿियो चकर माकड़ पई अचे। पहिरियों चकर नवाबशाह जे सराउंडिंग इलाइक़नि में जीअं जाम साहिब थियो, गोपचानी थियो, दौड़ वारी साइड थी या ॿिया इलाइक़ा जेके आहिनि से नुक़सानु थियो, लेकिन हिन वारे नवाबशाह जे इर्द गिर्द सिटी नवाबशाह जे इर्द गिर्द जेके बि उन्हनि खे वॾो नुक़सानु पहुतो आहे। लेकिन ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां अहिड़ो को उपाउ या अहिड़ियूं के सेमिनार्स या अहिड़ा के वर्कशॉप हुन न करे सघिया आहिनि या अहिड़ी का हारियुनि खे या ज़मींदारनि खे हिन खे घुराए जेको आहे सो माकड़ खां बचाव लाइ ब्रीफिंग ॾियणी हुई या वरी अहिड़ी का कमेटियूं तश्कील ॾेई जेके आबादगारनि वटि ज़मीन ते पहुची हारियुनि आबादगारनि खां हिन जा बचाव या हिन जे उपाउ बाबति उन्हनि खे ॿुधाए सघे पई, लेकिन उहो बि न करे सघिया आहिनि। न वरी को अहिड़ो ख़ातिर को आहे स्प्रे वग़ैरह जहाज़ तरीक़े सां हिनखे करणु घुरिजे हा, उहो बि न करे सघिया आहिनि। ज़िले इंतिज़ामिया का बि जागरता उपा न वरिता आहिनि। ऐं अहिड़े हवाले सां असांखे ॿुधायो त माकड़ खे भॼाइण जे लाइ तव्हां हारी जेके आहिनि तव्हां वटि या ज़मींदार तबिको उनखे कीअं भॼायो था, कीअं उन्हनि जे हवाले सां? ॾिसो, उन में आम रवाजी तौर ते जेको हलनि पिया, जीअं ॿी ॿुधोसीं कयोसीं त भई फिलां इलाइक़े में माकड़ आई, हुन जी तबाही कई, उनखे भॼाइण लाइ हारियुनि जेका उपा इहे कया। जीअं मिसाल तौरु जीअं थाल वॼाइण थियो या टेप जो आवाज़ु उते टेप जो आवाज़ु करे वॾा करण थिया, जंहिंमें माना दूहो वग़ैरह करणु, इहे शयूं शामिलु आहिनि। लेकिन ही हिन लाइ जेको सो मुकमिल तौर ते हिकिड़ी जामे पॉलिसी तयारु करे या हिन खे जीअं
ख़तमु करे सघिजे थो बिल्कुलु वधि मां वधि माना ज़मींदारनि जो नुक़सान खां बचाइण लाइ हिननि खे को हिकिड़ो मैकेनिज़म बि जोड़णु घुरिजे, हिकिड़ो तरीक़ेकार जोड़णु घुरिजे जंहिंसां माना जेको आहे सो आबादगार ऐं हारियुनि खे मुआशी तौर ते बचाव थी सघे। लेकिन हिन जेको आम रवाजी तरीक़ो आहे इहो थाल वग़ैरह वारो थियो या इहो जेको धुएं वग़ैरह थियो, इन मां को ख़ातिर ख़्वाह माना जेको आहे सो प्रोग्रेस या उनखे माना जेको आहे नुक़सान खां बचण लाइ अहिड़ो को ख़ातिर ख़्वाह शइ न मिली सघी आहे। नाज़रीन, तव्हां आबादगार जा वीचार ॿुधा, उते असां ज़रई माहिर जेको दवाउनि जे हवाले सां उनखां बि पंहिंजा वीचार वठंदासीं। सिकंदर भट्टी असां सां गॾु आहे, उनखां मालूम कंदासीं जेके माकड़ जे हवाले सां, माकड़ खे भॼाइण जे हवाले सां त उन ते कहिड़ा ज़हर असर कंदा। जी इम्तियाज़ साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। धरती टीवी सिंध जे हर इशूअनि ते निजकारी हुजे ऐं डोमिसाइल जो हींअर जेके इशू पिया हलनि, या सिंध जा पाणी जो हुजे इशू, या ॿिया जेका खोड़सारा जेके मसइला आहिनि उन्हनि ते सिंध धरती टीवी जेका आहे सिंध जे कुंड कुड़िछ जे रिपोर्टरनि ऐं उन्हनि जी इंतिज़ामिया ऐं उनजी जेकी टीम आहे सख़्तु महिनत कंदी आहे। असां ॾिसंदा आहियूं त धरती टीवी हमेशह जेके आहिनि हितां जा जेके ॾुतड़ियल अवाम आहे उनजा मसइला कंदा आहिनि। हीअ बि हिकिड़ो जेको माकड़ आहे हिकिड़ो अज़ाब आहे असां ते। अलाह साईं हर जगजान खे हिन खां बचाए ऐं हर हारियुनि जो, छाकाणि त सॼो सरमायो जेको आहे इहो फसल हूंदो आहे। त हींअर तव्हां ॾिसो था वणनि जो फसल लॻी चुको आहे, किथे 40 ॾींहंनि जो आहे, किथे 15 ॾींहंनि जो आहे। त ग़रीब माण्हू हींअर त हिकिड़ा त जेके आहिनि यूरिया DAP हर ॾिसो था त डीज़ल महांगो आहे। ॿियो कोरोना 2020 जेको आहे पाकिस्तान ऐं असांजी सिंध मण जे लाइ ॾाढो मुश्किलनि जो साल आहे। अलाह में उमेदु आहे कंदो। त मां ज़मींदार जेके दोस्त आहिनि जेके मूंखे ॿुधी रहिया, मां उनखे इहो पैगाम थो ॾियां त जिथे बि इहा माकड़ वेहे त लिमडा, साइपर ऐं डायोमेथिन जो जेको आहे उहो स्प्रे कनि। पर किथे हिते हिकिड़ी ॻाल्हि ॿियो बि वाज़े कंदो हलां त कुझु फसल अहिड़ा हूंदा आहिनि जिते इहे कुझु स्प्रे न कया वेंदा आहिनि। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे जिथे घणो हजूम हुजे, जिथे माकड़नि जी घणी हुजे त उनखे बचाइण जे लाइ ज़िले इंतिज़ामिया बि कमु करे रही आहे ऐं सिंध हुकूमत बि करे रही आहे। पर हिते ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जिथे माकड़ पहुचे थी पोइ था उते पहुचनि। हिननि जी का प्लानिंग थियणु खपे ऐं हीअ जेकी राति जे टाइम ते रोशनी ॾांहुं सफ़र कंदी आहे। त मां ज़िले इंतिज़ामिया नवाज़ शरीफ़ सिंध जी हुकूमत खे अपील थो कयां त जे अगरि ईअं थी सघे त वॾियूं हिकु सर्च लाइटूं हणे ऐं उनजी चो तरफ़ जेके आहिनि वॾियूं नेट हणी छॾिजनि 200-200 फुट मथे, त उहे जेके अचनि त उन में नेट में क़ाबू थियनि। हिकिड़ो इहो बि ज़रियो आहे, पंजाब में मां नेट ते ॾिठो आहे त हींअर जेके फसल आहिनि सारियुनि जो हले पियो, काटन जी किथे पोखाई थी वई आहे, किथे नंढो आहे, किथे 40 ॾींहंनि जो आहे, त उनखे वॾो डैमेज बि करे। जो इहे जेके ज़हर आहिनि कहिड़ा ज़हर हिन ते असरअंदाज़ करे सघनि था? इम्तियाज़ साहब, मां ॿुधायो त तव्हांखे लिमडा ऐं पंहिंजो साइपर जेके आहिनि इहे इन ते तिड़ ते इन माकड़ ते जेके आहिनि त स्प्रे कजा वञनि, हवाई हुजे या जेके ज़मींदार आहिनि जेके हींअर मिशनियूं मिलियूं आहिनि त उनजो तयन कयो वञे थी कहिड़े पासे वञे पई, उनजो अघु वठणु खपे ऐं मथां जे त स्प्रे थी सघे त उहो तमामु बहितर आहिनि। लेकिन जे अगरि हेठि आहे त माकड़ जो तयन कयो वञे, छाकाणि त 10 ॾींहंनि खां वठी हिते नवाज़ में कल्ह बि घुमी वियो मथां खां, पर जेके एग्रीकल्चर वारा आहिनि उनजो तयन नथा करे सघनि ऐं असांजा ग़रीब माण्हू आहिनि हीअ जेके ज़हर आहिनि उहे अफोर्ड बि नथा करे सघनि। ऐं मां हिते ॿुधाईंदो हलां त हिन में जेके देसी असांजा टोटका त जेके मां अञा फील्ड में वेंदो आहियां मां ॾिठो बि आहे त माण्हुनि उन्हनि एकड़ एकड़ जे कुंडुनि ते धुआ कया आहिनि। भाण जा जेके भाण हूंदो आहे वथाणनि जो, उन जा वॾे माना घणे ढिघनि में कुंडनि ते कया अथनि। उन सां इहो आहे जो धुओं सॼी फ़ज़ा में थो थिए त शायदि उहा हेठि नथी किरे। मां उन्हनि खां पुछा कयो त तव्हां इहो धुओं छो कयो आहे? चईंसीं असां इहो धुओं इन लाइ था कयूं त माकड़ हेठि न लहंदी असांजे फसलुनि ते। त ज़िले इंतिज़ामिया खे ऐं ख़ासि करे एग्रीकल्चर वारनि खे इहो हीअं ॾियणु खपे त जेके साइंसी हिन दौर में जेके दवाऊं आहिनि ज़हर आहिनि उन सां गॾोगॾु जेके देसी टोटका आहिनि त उनजी अवेयरनेस ॾियणु खपे। वञनि वॾनि ज़मींदारनि ॾे वञनि, हिते खोड़सारा FM आहिनि, TV चैनल आहिनि, उन ते इश्तिहार हलाइनि। कुझु अहिड़े तरीक़े सां हिननि खे उपा वठणा पवंदा, छाकाणि त किरोड़नि जी तादाद में असां सां गॾु जस्ट कुझु किलोमीटरनि ते पंहिंजो मुंड जमड़ाओ आहे, हिते रुगो रेगिस्तान जो इलाइक़ो आहे न, त थी सघे थो त हिते याना बि ॾियनि त पोइ हिनखे असां संभालणु मुश्किल थी वेंदो। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु आबादगार मसूद कुरैशी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। साईं जिन खां मालूमात वठंदासीं जेका माकड़ तबाही मचाए छॾी आहे ख़ासि तौर ते शहीद बेनज़ीराबाद ज़िले में, त इन हवाले सां साईं जी बि ज़मीन मुतासिर थी आहे, इन हवाले सां असांजे नाज़रीन खे ॿुधाइनि। अस्सलाम वालेकुम। सभिनी खां पहिरीं त तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजा जेको आहे व्यूज़ वठी रहियो। सर, असांजो जेको आहे ॻोठु आहे दिलेल देरो,
जेको सकरन रोड ते जेको आहे वाक़िया आहे। सर हुते माकड़ जो वॾो असरु थियो आहे। कल्ह बि जेको आहे माकड़ हुते आई आहे, उन जेको आहे असांजी फसलनि खे तबाह कयो आहे। असां साईं जन सां राब्तो कयो, साईं जी टीम फौरन ते पहुची वई आहे ऐं हुते जेको आहे पहुची उन्हनि जेको आहे स्प्रे बि करायो आहे, पंहिंजे जेको आहे उनखे उॾाइण जे लाइ बि असांजो इंतज़ाम कयोसीं। छा था सम्झो तव्हांजो कहिड़ो फसल तबाह थियो आहे? सर घणो करे जेको आहे हिते फुटी जो फसल असांजो जेको आहे तबाह थियो आहे। जी सर, वण जेके जो माकड़ केॾी महिल अचे थी, कीअं थी इहा खाए फसलनि खे, इहो त ॿुधायो। सर माकड़ अचे थी घणे करे शाम जे टाइम ते, शाम जे टाइम ते अचे पई ऐं राति उते स्टे थी करे, सुबुह जो उॾामी थी वञे। जी सर। केतिरी तइदाद में हूंदी आहे तक़रीबन? ही लखे जी तादाद में हूंदी आहे, लखे जी तादाद में हूंदी आहे माकड़। ऐं ही माकड़ आहे वॾी, ही वॾी आहे, तक़रीबन 3 इंच जी माकड़ आहे, जेको आहे जेको वणनि खे ठीकु ठाकु उन्हनि नुक़सानु कयो आहे ऐं ख़ासि करे पन खाईंदी आहे। जी वणनि ते वेहे थी? हाँ सर, वणनि ते बि वेहंदी आहे, वणनि खे एतिरो नुक़सानु नथी करे, फसलनि खे जेको आहे घणो नुक़सानु थी। नाज़रीन, सईद अली माटी पाण ज़मींदार आहिनि, आबादगार आहिनि, माकड़ खां साईं जिन बि परे मुतासिर आहिनि, त इन हवाले सां असां मालूमात वठंदासीं त साईं जिन जा जेके फसल मुतासिर थिया आहिनि उन हवाले सां असांखे नाज़रीन खे ॿुधाइनि। सर मुंहिंजो ॻोठु फ़क़ीर दोस्तमन इस्माणी आहे, 60 मील जो मां रहाशी आहियां ऐं असांजे ॻोठ में शाम जे टाइम ते तक़रीबन मां सम्झां थो त किरोड़ जे हिसाब सां माकड़ लथी ऐं उते जेको आहे सो जंतर जो फसल ऐं वण इहे ॾाढा मुतासिर थिया आहिनि सर। जी सर। अच्छा, इहो ॿुधायो त जेके उते वण आहिनि या छा ॿिया फसल आहिनि उन्हनि खे बि खाए थी? हाँ सर, ॿियनि खे बि खाए थी। वण जेके आहिनि सो अंबनि जा वण जेके आहिनि, अंब उन्हनि में बीठा आहिनि, अंबनि खे नुक़सानु नथी करे, बाक़ी जेके आहिनि सो पन वग़ैरह का शइ न आहे। जी सर। आबादगार परेशान हूंदा, पहिरियां लॉकडाउन, वरी ही माकड़। सर मथां ई कहर मथां अला साईं जो जेको आहे कहर नाज़िल थियो आहे ऐं जेको आहे सो वॾो जेको हिकिड़ो नुक़सानु थियो आहे हर माण्हूअ खे। हिकिड़ो लॉकडाउन, टमाटनि जो रेट कोन्ह थियो, वरी अंबनि जो बि रेट कोन्हे को, हाणे फसल खे, हाणे फुटी फसल खे बि ॾाढो नुक़सानु आहे। सम्झो को ज़िले इंतज़ामिया तहरीक में आई या को एक्शन वरितो अथसि? सर एग्रीकल्चर वारा भरपूर नमूने सां सर स्प्रे वग़ैरह कनि पिया ऐं उन्हनि जूं टीमूं वग़ैरह अचनि पियूं, स्प्रे कनि पियूं सर। जी सर। उनमें माकड़ वग़ैरह मरे थी? हाँ सर, मरे थी। जी सर, मरे। केतिरी तइदाद में मरंदी हूंदी? तक़रीबन सर स्प्रे जेको थी थो वञे, असां सुबुह जो जेको वञूं था असां हुते स्प्रे थी थो वञे त ॾिसूं था तक़रीबन काफ़ी हद ताईं मरे थी सर। जी सर। उन खां पोइ जेका माकड़ बचे थी उहा वरी उॾामी ॿिए तरफ़ थी वञे? सर ॿिए तरफ़ उॾामी थी वञे, के मरनि थियूं, के सर अञा उते स्टे कनि थियूं ऐं के मरी हेठि किरी पियूं आहिनि, के जेको आहे सो खाइनि थियूं, ॿिलियूं थियूं खाइनि, को नांग बलाऊं या को कहिड़ो जानवर था खाइनि, उन्हनि खे सर पकड़ंदा सर। असांजे नाज़रीन खे इहो बि ॿुधायो त जेके माकड़ खे भॼाइण जा जेके हारी तरीक़ा कंदा आहिनि, खड़काईंदा आहिनि, को टीन वग़ैरह, त इहे कहिड़ा कहिड़ा तरीक़ा हूंदा? सर हिकिड़ो त थालियूं खणी ईंदा आहिनि घरनि मां ऐं देगड़ा खणी ईंदा आहिनि, को टीन हूंदो आहे, को स्कूल जा गिंट आहिनि ऐं माना जेको आहे हाणे स्कूल बंदि हुआ त असां पाण जेको आहे त हिकिड़ो आहे उहो असांजो माइटो उहो पंहिंजो त स्कूल मां गिंट खणी आयो, 2-3 गिंट खणी आयो, उहो वॼाया आहिनि, उन ते सर भॼी पई। नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं, एडिशनल डायरेक्टर आहिनि ज़रायत खाते जा मोहम्मद रमज़ान चन्ना, हुननि जी ऑफिस में मौजूदु आहियूं। साईं जिन खां मालूमात वठंदासीं जेका माकड़ जेके आबादगारनि खे तबाह करे छॾियो आहे ऐं काफ़ी सारा फसल जेके आहिनि खाई चट करे छॾियो आहे। इन हवाले सां पाण हितां शहीद बेनज़ीराबाद जा फोकल पर्सन बि मुक़ररु थियल आहिनि। साईं जिन खां मालूमात वठंदासीं त हिन माकड़ जे हवाले सां असांजे नाज़रीन खे ॿुधाइनि। साईं मुंहिंजा मां ॿुधाईंदो वञा त 2019 जून जे असांजे 22 तारीख़ हिते माकड़ी आई, कटक वॾा आया बलोचिस्तान खां, जेके 28 जून ताईं हलिया, पर उहा असांजी माइग्रेट उन नुक़सानु एतिरो न कयो। उन खां पोइ 6 नवंबर ते 2029 आई त उहा 2 महीना कंटिन्यू हुई, जेका असांजे डेज़र्ट एरिया में हुई। उहा डेज़र्ट एरिया जेका आहे तालका दौड़ में आहे, बांदी खां वठी वेंदे असांजे मुंड जमराव ताईं टोटल उहे भिटूं जेके असांजो आहिनि 65,000 एकड़नि में, जंहिंमें उन टाइम ते असांखे वफ़ाक़ जो इदारो जेको डायरेक्टर प्लांट प्रोटेक्शन उहो असां सां गॾु हो, उन सां गॾु असांजो कोऑर्डिनेशन ऐं रेवेन्यू डिपार्टमेंट गॾु हुई असां सां। त उन टाइम ते जेको असांजो स्प्रे वग़ैरह थियो त उहो गॾियल स्प्रे हो। उन टाइम ते जहाज़ बि असांजो हुयो, त 4 ॾींहं असां जहाज़ हलियो, जंहिंमें उहे जेका बचा हुआ उन टाइम ते उहे उते ख़तमु कया, त उहो कंट्रोल सुठे सां थियो। वरी उन खां पोइ वरी माकड़ आई कान। हाणे जॾहिं असांखे हींअर ॼाणे हीअ माकड़ जेका अचे थी असांखे, इहा अचे थी अरब ममालिकनि मां, यानी असां यमन खां पोइ ईरान
ईरान खां पोइ असांजे अचे थी वरी बलोचिस्तान, बलोचिस्तान खां पोइ अचे थी यानी असांजे अचे सिंध में थी अचे, इतां हली थी वञे असांजी यानी पंजाब, पंजाब खां पोइ या त वरी इमरकोट वग़ैरह भिटियुनि में हली थी वञे, उतां पोइ हली थी वञे असांजे वरी इंडिया में। हाणे हीउ जेको तरीक़ेकार हिन जो आहे, हींअर हिन जो माकड़ जेके हीअ माइग्रेटरी आहे, हीअ पंहिंजी असुलु जॻह जिते थी उहा आहे भिट। उहा भिट जिते मिलंदी हुनजो टाइम जेको जून जुलाई आहे, इहो हिन जो मेटिंग यानी पंहिंजो लॻ जो यानी पीरियड आहे। उते ही पंहिंजा बेदा वग़ैरह ॾींदी, ॾियण खां पोइ जॾहिं बरसाति वग़ैरह पवंदी त उहे हैचिंग यानी फटण बर्थ थींदा, उहे बचा ॾींदा, त हीअ किरोड़ ऐं अरबनि जे तइदाद में थींदा। हाणे असांजा इन करे आबादगार भाउरनि खे असां इहो चऊं था त बाबा हींअर हीअ जेका अचे थी इहा माइग्रेटरी आहे। कंहिं महिल असांजी 6:30 बजे शाम जो थी अचे, कंहिं महिल असांजी 7 बजे, पर हीअ जेका आहे 1 कलाक में 120 किलोमीटर पंधु करे थी ऐं उन खां पोइ 150 खां 200 किलोमीटर करे वरी वेहे थी। जॾहिं वेहे थी त लाज़िमन उहो नुक़सानु कंदी। राति जे टाइम ते उहा वण ते वेहे थी ऐं ॾींहं जो असांजी फ़सुलु थी अचे। कुदरती हिकिड़ो आहे हुन जो मल त जंहिंमहिल पर जेके आहिनि उन्हनि परनि ते छा आहे हिकिड़ो लेसदार मार लॻी थो वञे त उॾणु नथो हुजे, उहो उतने करे राति जो शाम जो वेहे थी ऐं सुबुह जो जॾहिं सिज जी रोशनी हुनजे मथां पए थी त उहे यानी लेयर हटे थो पोइ उॾाम करे थी। इन करे असांजे डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद में असांजे रेवेन्यू डिपार्टमेंट में जेका आहे तमामु एक्टिव आहे। उन में असां मां ईअं खणी चवंदुसि मां तमामु यानी शुक्रगुज़ार आहियां डिविज़नल कमिश्नर साईं सैयद मोहसिन अली शाह साहिब जो ऐं उन खां पोइ DC साहिब जेको असांजो आहे मिस्टर अबरार जाफ़र साहिब जो, जेके ॾींहं राति असां सां कांटेक्ट में आहिनि ऐं मीटिंगूं कंदा रहंदा। असांजी टीमूं मुक़ररु थियूं आहिनि ऐं उन खां पोइ फोकल पर्सन रेवेन्यू डिपार्टमेंट जेको असांजो आहे ADC 1 मिस्टर जुनेद यानी असांजो आहे समू साहिबु ऐं हिते असांजे एग्रीकल्चर एक्सटेंशन जो जेको आहे उहो मोहम्मद रमज़ान चन्ना, मां ख़ुदि आहियां एडिशनल डायरेक्टर। उन खां पोइ असांजूं 5 मेन जेके आहिनि टीमूं मुक़ररु थियल आहिनि। उन खां पोइ सपोर्ट जेका टीमूं आहिनि 10 ॿियूं आहिनि जेके एग्रीकल्चर जूं, जंहिंमें असांजे रेवेन्यू डिपार्टमेंट तपेदार मुख़्तियारकार SDM गॾु आहिनि। हर वक़्तु उन सां गॾु असांखे पोइ एजेंसियूं बि गॾु आहिनि, पाक फौज बि गॾु आहे, ॿिया गॾु आहिनि। असांखे इहो ॿुधायो असांजे नाज़रीन खे त पहिरियां जॾहिं माकड़ ईंदी पहिरें दौर में या कई साल पहिरियां त उहो स्प्रे जेके थींदा हुआ हेलीकॉप्टर जे ज़रिए थींदा हुआ ऐं ॾाढो मतिलबु मुतमइन कंदड़ स्प्रे थींदा हुआ, पर अॼु उहे शयूं नज़र नथियूं अचनि। एतिरियूं टीमूं बि जोड़ीनि था, तव्हां डिप्टी कमिश्नर जो नालो खयो, कमिश्नर जो नालो खयो, पर उहे शयूं नज़र नथियूं अचनि। जेके आबादगार आहिनि लॉकडाउन में उहे तबाह थी विया, उन्हनि जा कारोबार बंदि आहिनि। वरी मथां ही माकड़ जी जेकी वबा आहे उन में हू उन्हनि जा जेके आहिनि 2 हथ मथे ते अची विया आहिनि, त 2 हथनि सां हू जेको लुटिजनि पिया। त इन हवाले सां जेके हारी तबिको या ख़ासि तौर ते जेके आबादगार आहिनि उहे तबाह पिया थियनि, उन्हनि जे लाइ इहे शयूं नज़र न पियूं अचनि। सिर्फ़ु तव्हां टीमूं जोड़ियो था, त इन हवाले सां छा चवंदो? अदा मां इहा ॻाल्हि कंदो रहंदुसि त असांजी टीमूं न सिर्फ़ु टीमूं असां वर्क करे रहिया आहिनि। हिन वक़्तु जेका हीअ माइग्रेटरी जेका लोकस्ट आहे हीअ माकड़ जेका 2 क़िस्मनि जी आहे। हिकिड़ी उहा माकड़ जेका आहे जेका असांजे हिन जे स्टेजूं थींदियूं आहिनि, जेकॾहिं असां बेदमो निकिरी अचे बचे खां पोइ उन खां पोइ थोरो यानी वॾी थींदी जेका पंधु कंदी आहे, कुॾ ॾींदी वेंदी आहे, उन टाइम ते जहाज़ कमु करे सघे थो। उहा स्टेज जेका आहे असांजी डेज़र्ट भिटियुनि वारे एरिया ते करे सघे थो। जेकॾहिं हिन स्टेज ते असां जेकर उॾामे थी त इन जेकॾहिं हिते कंदे असांजा ॻोठ आहिनि, माल मता आहे, शाखूं वट पखी पखण सभु मरंदा। इन जे करे असां हीउ जेको असांजो मैनुअल ऑपरेशन जेको थिए थो, स्प्रे मशीन जेके आहिनि सोलो पावर आहिनि, हैंड स्प्रेयर आहिनि या असां एयरक्राफ्ट आहिनि, इन्हनि सां इनखे हिते कंट्रोल करे सघूं था त वधीक नुक़सानु न थिए। हिकिड़ी वबा किरोना जे मथां बि कुदरती असांजी माकड़ जी आहे। बाक़ी जहाज़ जेका असां इहो सलाह ॾियां जेकॾहिं असां फेडरल गवर्नमेंट हिन साल असां तव्हां न कयो आहे, छाजे करे सॼो सिंध गवर्नमेंट जे मथां हयो अथनि। हाणे उहो असांजो सेक्रेटरी एग्रीकल्चर त असांजो उहो असांजो 29 तारीख़ ते वीडियो कॉन्फ्रेंस नवाब शाह में कई आई त हिते असांखे उन हुकुम ॾिनो त तव्हां पाण एक्टिव रहो, असां हुतां नथा कनि। असां उन्हनि खे इहो चयो तव्हां बॉर्डर जेको बलोचिस्तान जो आहे जिथां असांजी अचे थी हिते न त भला उते तव्हां फेडरल गवर्नमेंट जेका डायरेक्टर जो प्लांट प्रोटीन डिपार्टमेंट आहे उते एरियल स्प्रे करे त हुतां न अचे त असां हिते कंट्रोल करे वेंदासीं। हाणे उतां जो कटक ईंदा वेंदा त लाज़मी हीअ असां वधंदा सिंध त छा पर सॼे पाकिस्तान खे तबाह करे छॾींदो। इन जे करे उहे शायदि कोन थियूं थियनि। बाक़ी असांखे जेको यानी शहीद बेनज़ीराबाद में जेको असांजो टोटली फील्ड असां जेके 83 आहिनि
उहे एक्टिव आहिनि, असांजी मॉनिटरिंग टीमूं वग़ैरह कमु कनि थियूं। हिन वक़्तु बि अॼोके ॾींहं में दौड़ तालके में उते असां कमु करे वरी दलेलदेर में यूसी में वरी असां तली वियासीं। सकर अञा टीम कमु करे पई थी। न असां गर्मीअ खे था ॾिसूं न टेम्परेचर खे। असांजा फील्ड स्टाफ जेको आहे उहो बि बीमार थी वियो आहे। केतिरी तइदाद में मारींदा हूंदा तव्हांजूं टीमूं? सर असां जेका तइदाद इहो आहे त हीअ फ्लाइंग आहे। असांजी सवरे जेका वधीक थींदी आहे, छा त 1 किलोमीटर चौरस जेको थिए थो रेडियस में जेका सर्वे थींदी आहे उहा सम्झो त 100 हेक्टर माना 250 एकड़ थींदी आहे सर्वे। पर जेकॾहिं असांजे अफेक्टेड एरिया जेका मुतासिर थियल हूंदी आहे उहा घटि हूंदी आहे। उन घटि में जेकॾहिं असां जेकॾहिं सपोज़ असांजी 50 एकड़ आहे त 50 में जेकॾहिं असां 30 ते असां स्प्रे कयो त ॿी जेका 20 एकड़ फ्लाइंग थी वेंदी। पोइ असां लिखंदा आहियूं रिपोर्ट में त हीअ जेका आहे असांजी त उॾामी वई, बाक़ी जेके हीअ असां कंट्रोल थियो। अहिड़े नमूने सां इहा डेली रिपोर्ट हूंदी आहे असांजी। इहा डेली असांजी CM वटि वेंदी आहे। केतिरो ख़र्चु थींदो हूंदो हिन ते? इन में सही ख़र्चु छा आहे त हीअ पेस्टिसाइड जेका आहे 2 ग्रुप यानी इस्तेमालु थियनि। हिकिड़ो ULV अल्ट्रा लो साउंड जेका उहा जेका असांजी जेका आहे उहा हिन वक़्तु असां वटि मौजूदु न आहे। उहा एरियल स्प्रे सां थींदी आहे। उहा मेला थियनि करे चवंदा आहियूं। उहा तमामु सख़्तु आहे। उहे जहाज़ रस्ते थींदी करे। बाक़ी हीअ जेका असां EC लेवल ते कयूं था जेका असांजा लिक्विड फॉर्म में जेका आहे लेमडा ग्रुप तक़रीबन असां जेकॾहिं ईअं कयूं जेके निम्फल स्टेज बचो हुजे त एकड़ ते असांजो यानी 1 लीटर खां 2 लीटर यानी 1000 खां 1500 थिए थो ख़र्चु। जेकॾहिं असां हींअर इहो कयूं था स्प्रे 4 एकड़ 5 ते त असांजे 800 खां 1000 ताईं थी थो वञे डेली जो। डेली जेकॾहिं असां कयूं था असांजी तक़रीबन 150 एकड़ थियनि था, 200 थियनि था, 100 बि थियनि, कॾहिं 50 थियनि, कॾहिं कोन था थियनि। तक़रीबन असां 40, 50, 100 लीटर यूज़ थी वञे। शहीद बेनज़ीराबाद जे कहिड़नि ॻोठनि इलाइक़नि में मुतासिर थिया आहिनि माकड़ जा? असांजा वधि में वधि जेको मुतासिर असांजो थियो तालको सकरंद, जंहिंमें असांजी यूसी जेका मेरापुर, उन खां पोइ यूसी असांजी मजीद किरियो ऐं जलबाणी माड़ी जलबाणी, उन खां पोइ खडर। हाणे जेका हींअर थी आहे त टोटल तालके वटि मुतासिर थियो आहे। काज़ी अहमद साहिब जेको असांजे ठठ जेका यूसी आहे उन सां हिते यानी थियो आहे। उन खां दौड़ जेको आहे उहा डेज़र्ट एरिया आहे जेका असांजी आहे त यूसी झूड़ोशर। उन में टोटल चकनि उहे टोटल मुतासिर थियनि। पर उहे भिटूं आहिनि उहे यानी काउंट कंदा आहिनि। उन में ज़मीनूं आहिनि पर हाणे फसल जेको आहे वोण जेकॾहिं लेट जंहिं कायो आहे उन ते नुक़सानु करे पई। तक़रीबन 5% नुक़सानु थियो आहे। बाक़ी जंतर जंहिं काई उहा मुकमल तबाह थी वई आहे। बाक़ी जेको मैंगो ऑर्चर्ड जा सिट्रस थियो या ॿिया उन्हनि ते एतिरो असरु कान थी करे। नाज़रीन मौजूदु आहियूं कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद सैयद मोहसिन शाह साहब जी ऑफिस में। साईं जिन खां मालूमात वठंदासीं। असांजी नाज़रीन खे ॿुधाइनि त जेकी माकड़ वॾी तइदाद में जेका शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में पहुती आहे, काफ़ी सारा ॻोठ इलाइक़ा मुतासिर कया आहिनि, आबादगारनि जा हथ मथे ते अची विया आहिनि। त उन हवाले सां ज़िले इंतिज़ामिया डिवीज़नल शहीद बेनज़ीराबाद इंतिज़ामिया कहिड़ा उपाउ वरिता? जी ही जेको लोकस्ट जो ख़तरो आहे, मसइलो आहे, तमामु सीरियस संजीदा आहे। छो त जॾहिं माकड़ कंहिं बि फसल ते वेही थी त तमामु घणो फसल खे नुक़सानु ॾिए थी। हिन वक़्तु जेका माकड़ लोकस्ट हिते अचे पई उहा माइग्रेटरी आहे नेचर में। राति जो अची रहे थी या ॾींहं जो कलाक ॾेढ जे लाइ वरी उतां शिफ्ट करे ॿिए पासे हली थी वञे। त जीअं असां हिकिड़ियूं पंहिंजो टीम्स ठाहियूं हुन पंहिंजी डिवीज़न में, जंहिंमें फील्ड ऑफिसर आहिनि, एग्रीकल्चर डिपार्टमेंट जा रेवेन्यू ऑफिसर्स आहिनि, खातेदार आहिनि। जीअं ई असांखे इतलाह मिले थो त पोइ उहा रैपिड टीम जेका आहे सा ओॾे रश करे थी ऐं उते स्प्रे करे थी ऐं उतां पोइ माकड़ लोकस्ट शिफ्ट करे पूरी ॿियनि डिस्ट्रिक्ट्स ॾे, ॿियनि इलाइक़नि ॾे हली थी वञे। हिन वक़्तु इहो अरेंजमेंट आहे। पर फ्यूचर जे लाइ जीअं जीअं हीउ ख़तरो वधंदो त उन जे लाइ असां तालुकावार टीम्स जेको आहे सो गवर्नमेंट खे प्रोपोज़ कयूं। हुन ओतिरा रिसोर्सिस असां उन्हनि खां गवर्नमेंट खे रिक्वेस्ट कई आहे त तालुके ते हिकिड़ी रैपिड रेस्पॉन्स टीम हूंदी। पोइ जीअं माकड़ जो असांखे इतलाह मिलंदो त उहा टीम उते वेंदी ऐं स्प्रे कंदी। साईं छा था सम्झो जीअं पहिरियां दौर में ईंदी माकड़ त स्प्रे थींदा जहाज़नि मां हेलीकॉप्टर जे ज़रिए, त हिन टाइम उहे शयूं नज़र न पियूं अचनि, त इन हवाले सां छा चवणो अथव? हा, इन में बि अव्हांखे ख़बर आहे त सूबाई हुकूमत फेडरल गवर्नमेंट खे रिक्वेस्ट कई आहे त जहाज़ ॾिना वञनि ऐं जहाज़ जे वसीले स्प्रे करायो वञे। उहो बि इन प्रोसेस आहे, उहो बि इनशाला थींदो।
छा था सम्झो साईं डिवीजन शहीद बेनज़ीराबाद जा कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा ॻोठ शहर आहिनि जेके मुतासिर थिया आहिनि हिन वबा खां? तालुको काज़ी अहमद आहे, ईअं ई सांगड़ में ॿिया तालुका आहिनि, SBA में दौड़ में बि जेको आहे स्पॉट थी आहे, नौशरो फिरोज़ में बि कंडियारो आहे, भिरिया आहे, उते स्पॉट थी आहे। पर मां अव्हांखे गुज़ारिश कई त ही हिन वक़्तु माइग्रेटरी आहे, कलाक ॿिनि जे लाइ या राति जे लाइ अचे थी, वरी उतां जेको आहे शिफ्ट करे हली थी वञे। साईं असांखे इहो ॿुधाइजो त जीअं लॉकडाउन में आबादगार तोड़े हारी पहिरियां ई परेशान हाल आहिनि, त ही वबा आई आहे माकड़, उन खां पोइ उन्हनि जा हथ मथे ते अची विया आहिनि, ऐं परेशान हाल आहिनि, त उन में डिवीज़न शहीद बेनज़ीराबाद जेके ढल हूंदा आहिनि उहे माफ़ करण या को अहिड़ी को उन्हनि खे रिलीफ ॾियण जे हवाले सां को अहिड़ो प्रोग्राम रखियो आहे? न, हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे त अञा लोकस्ट एॾी वॾी तइदाद में नाहे आई, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञे थी, जीअं 50 एकड़ 100 एकड़ उन ते जेको आहे सो वेहे थी, उन खां पोइ वरी ॿिए पासे हली थी वञे। एॾो वाइड स्प्रेड लॉस अञा ताईं नाहे। जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल थींदी त यकीनन गवर्नमेंट जेका आहे रिलीफ जा उपाउ वठंदी। नाज़रीन, माकड़ जे हवाले सां तव्हां आबादगारनि जा वीचार ॿुधा, ज़रई माहिरनि जा बि वीचार ॿुधा, त शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न कमिश्नर साहब उन जा बि तव्हां वीचार ॿुधा। उन्हनि चयो त ही जेकी कुदरती आफ़त आहे, ही वबा आहे माकड़, जेका शहीद बेनज़ीराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॻोठनि में अची करे आबादगारनि जा फसल खाई चट करे छॾिया आहिनि। हिननि चयो त इंतिज़ामिया पारां टीमूं जोड़ियूं वयूं आहिनि, उनखे स्प्रे कराया पिया वञनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जिते स्प्रे कराया था वञनि उते आबादगारनि ऐं हारियुनि खे बि घुरिजे त देसी टोटका इस्तेमालु करे उन्हनि माकड़ खे भॼायो वञे त जीअं हिन अज़ाब खां बची सघनि। कैमरामैन शोभान ख़ासकेली सां गॾु इम्तियाज़ कीरियो, धरती TV, नवाबशाह।